सनो मोहम्मद खान जी तारीख़ ते टिकट जी तारीख़ ते ईंदड़ सालनि में ईंदड़ तारीख़ में जेकॾहिं को नौजवान तहक़ीक़ कंदो त उन जा माख़िज़ तव्हां हूंदा आउं हूंदुसि हकीम यूसुफ कतरी हूंदो उन जो माख़िज़ ज़रूरु मखमूर मेरी हूंदो उन जो माख़िज़ ज़रूरु तस्करा शोरा टिकड़ हूंदो। असांजे लाइ इन खां वॾो हिसाब को बि कोन्हे जो असां पंहिंजे वसे वितायल तारीख़ में पंहिंजो पाण खे ज़िंदा रखियो आहे। ग़लतियूं कोताहियूं खोड़सारियूं निशानदेहियूं हिते थियूं तस्करा शोरा टिकड़ में तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि जंहिंते आउं बार बार लिखंदो रहियो ताज़ो ई रिसेंटली कुछ ॾींहं पहिरीं मूं हाफ़िज़ अली जो तस्करो लिखियो त मवे जहिड़ी ॻाल्हियूं जॾहिं मूं मोहम्मद खान गनी जो किताब सिंधी शायरी जो मुख़्तसिर जाइज़ो पढ़ियो अखर टू अखर तस्करा शोरा टिकड़ जो मोहम्मद खान गनी वारे किताब मां ई खयल आहे। उहो ई कसीदो आहे जेको हुन मोमिन इस्लाम कोटी जी यादि में ॾिनो उन जा 3 शेर हुआ ऐं उहो ई साॻिया 3 शेर तस्करा शोरा टिकड़ में भी शामिल आहिनि साॻे अहवाल सां। साईं मोहम्मद खान गनी तस्करा शोरा टिकड़ वांगुरु साईं मियां आली जी जनम जो साल कोन ॾिनो। तस्करा शोरा टिकड़ में तक़रीबन जेके अहवाल ॾिनो हिजरी सालनि जा ॾिनल आहिनि ऐं असां वटि जेको असांजो नओं नसुल आहे थोरे जो घणो पढ़ियल लिखियल आहे पर उनखे हिजरी साल अञा ताईं सम्झ में कोन थो अचे। त आउं सम्झां थो डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजे मौलूद जे किताब में जेको लोक अदब जी स्कीम आहे उन में मियां आली जा 2 मौलूद बि ॾिना पर थोरे जो 1959 में हू छपियो आहे ऐं मौलूद जो जेको पहिरियों छापो छपियो 1961 में छपियो। त उन हवाले सां मूंखे कुझु खोड़ फ़ाइदो ॿियनि हवालनि सां खोटा करणी पई त आउं हैरान थी वियुसि त तस्करा शोरा टिकड़ बि मियां अली जे जनम ॾींहुं कोन ॾिनो आहे न ई मोहम्मद खान गनी ॾिनो आहे। हिकिड़े फारसी जे मसइले मां मूंखे इहा शहादत मिली त हाफ़िज़ अली 1108 हिजरी में 1696 ईस्वी में जनम वरितो ऐं 1192 हिजरी 1778 में वफ़ात कई वञी ऐं अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं शयूं जेके रहिजी थियूं वञनि। मिसाल तौरु टिकड़ जहिड़ा खोड़ सारा शाइर आहिनि तस्करा शोरा टिकड़ में जंहिंजे वफ़ात जो कंहिंखे बि का ख़बर कोन्हे त उन जो ज़िक्र बि कोन्हे। त इहा मालूमात हिकिड़ी असांखे बुनियादी माक़सद जेकॾहिं मिले थो त उनखे मुकमल करणु असांजो कमु आहे। सुभाणे ईंदड़ नसुल जेको आहे उनखे घटि में घटि जेका अधूरी मालूमात मिली आहे उहा असांजे करे जेकॾहिं मुकमल मालूमात मुकमल तला जी ॻाल्हि आहे मुमकिन आहे उनमें असां पंहिंजे वसे वितार कोशिशि करियूं था त ग़लतियूं पोइ बि रहिजी थियूं वञनि इस्लाह थिए बि थी। मुंहिंजो फेसबुक ते सभु इहे शयूं रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उहा सुभाणे शइ जेका आउं छपाए के मसौदे जी शिकिल में के किताब जी शिकिल में आणियां त उन में खोड़ सारियूं जेके ग़लतियूं हुजनि उहे उन्हनि जी तसही थी चुकी हुजे ऐं उन मां मूंखे खोड़ सारी रहनुमाई मिली बि आहे इस्लाह थी आहे। ऐं साईं ब्यावला गंभीर जे लाइ आउं इहो चवंदुसि त साईं तव्हां तारीख़ में पंहिंजो पाण खे ज़िंदा रखियो आहे ऐं सुभाणे जो तारीख़ जो शागिर्द तव्हांखे हवाले तौरु इस्तेमालु कंदो तव्हांजो नालो रेफरेंस तौरु वठंदो तव्हांजे किताब मां रेफरेंस खणंदो। इन खां वधीक आउं सम्झां थो ज़िंदगी जो लाभाइतो सफ़र ॿियो को नथो थी सघे। इहो ई असांजे अमर हुअण जो सबूत आहे। पोइ प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे अॼोकी तक़रीब जो आख़िरी मुक़ररु आहे। उन खां पोइ जेके बि दोस्त जिते बि वेठा आहिनि उन्हनि जे लाइ पेट जी पूजा जो इंतज़ाम थियल आहे उते ई वेठा हुजनि उन्हनि खे उते ई जेका आहे जेका रिफ्रेशमेंट आहे उहा उते ई पहुचंदी। ऐं गुज़ारिश कंदुसि अॼोकी हिन तक़रीब में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी जेको असांजी अॼोकी तक़रीब जो सदर मजलिस आहे पाण बहितरीन नसर नवेश बि आहे बहितरीन शाइर बि आहे बहितरीन पब्लिशर बि आहे।